पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाड़काने पहुची रहियो आहे। सपोर्ट प्रोग्राम तहत डीएपी ऐं यूरिया जी ख़रीदारी लाइ रक़म जी मुंतक़िली वारे मनसूबे जो इफ़्तिताह कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब में ख़ासि मेहमान तौरु शरीक थींदो ऐं ख़िताब बि कंदो। तक़रीब में वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह, मोहम्मद बख्श महर, ॿिया सूबाई वज़ीर ऐं पार्टी अॻवान शिरकत कंदा। हिकु भेरो ॿीहर अवां सां अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाड़काने पहुची रहियो आहे। सपोर्ट प्रोग्राम तहत डीएपी ऐं यूरिया जी ख़रीदारी लाइ रक़म जी मुंतक़िली वारे मनसूबे जो इफ़्तिताह कंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाड़काने पहुची रहियो आहे। अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी अॼु लाड़काने पहुची रहियो आहे। सपोर्ट प्रोग्राम तहत डीएपी ऐं यूरिया जी ख़रीदारीअ लाइ रक़म जी मुंतक़िली वारे मनसूबे जो इफ़्तिताह कंदो। बिलावल भुट्टो ज़रदारी तक़रीब जो ख़ासि मेहमान तौरु शरीक थींदो ऐं ख़िताब बि कंदो। तक़रीब में वॾो वज़ीर मुराद अली शाह, मोहम्मद बख्श महर ऐं ॿिया सूबाई वज़ीर पार्टी अॻवान शिरकत कंदा।